नौशरो फिरोज खान ख़बर शामिल कई पिया सिटी रिपोर्टरन फैसल भट्ट जे रिपोर्ट मुताबिक सिविल अस्पताल नौशरो फिरोज में कायम ब्लड बैंक में एक रोज़ा रत जे अते जी कैंप लगाई वई। कैंप थैलेसीमिया जे मरीज़ एहसन गुल सहतो के ईसाले सवाब पहुंचाने लाइ लगाई वई, जंहिंमें थैलेसीमिया जे मरीज़ सबब ते अस्पताल में रत जी कमीअ में मुब्तला मरीज़न के रत मुहैया कयो वेंदो। कैंप में सिविल सर्जन MS डॉक्टर खादिम अली मंगरो जे सहकार सां लगाई वई। कैंप जो दौरो कंदे डॉक्टर MS डॉक्टर खादिम अली मंगरो चयो त मुंहिंजी कोशिश आहे त अस्पताल में आयल मरीज़न के हर सहूलतूं मुहैया कयां त जीअं मरीज़न के सुठी सर्विस मिली सके। हुन चयो त हर मर्ज़ जो इलाज हिते मुमकिन थी सके थो। हुन जो चवणु हो त जंहिं हिक इंसान जी ज़िंदगी बचाई उन पूरी इंसानियत के बचायो। मुंहिंजे इलाइक़े वासियुनि खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे कैंप ते अची घणे खां घणो रत जो अतियो ॾेई थैलेसीमिया ऐं ॿियनि मर्ज़नि में मुब्तला मरीज़नि जी जान बचाई वञे। इहो हिकु सूरत में सवाब बि आहे।